अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल। सबका पेरिक नज़र हेडलाइंस ते। हुकूमत सौन जे इंपोर्ट ऐं एक्सपोर्ट तां पाबंदी ख़त्म कर छॾी। वफ़ाक़ी काबीना जी मंज़ूरी खां पोइ वापार वारी वज़ारत तरफ़ां हुकुमनामो जारी। सौन जे आलमी वापार जे हवाले सां मुअत्तल कयल SRO पिणु बहाल। जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त कीमती धातुनि ऐं ज़ेवरनि जे इंपोर्ट ऐं एक्सपोर्ट बाबति कानून में कुझु तरमीमूं कयूं वियूं आहिनि। ज़ेवरनि जी इंपोर्ट ऐं एक्सपोर्ट जो फ्रेम वर्क बरक़रार रहंदो। क़ौमी असेंबली जे 6 ऐं पंजाब असेंबली जे 7 सीटनि ते सुभाणे नंढी चूंड। इलेक्शन मुहिम गुज़िरियल राति ख़त्म। पुलिस सां गॾु फौज, रेंजर्स ऐं FC बि मुक़रर। सिविल ऐं फौजी ऑफिसरनि खे मैजिस्ट्रेट जा अख्तियार ॾिना विया। NA 18 हरीपुर, NA 96, NA 104 फैसलाबाद, NA 129 लाहौर ऐं ॿियनि तकनि ते चूंड थींदी। कराची में सिंध हाई कोर्ट ॿाहिरां वकीलनि जो 27वीं तरमीम ख़िलाफ़ एहतजाजी कन्वेंशन। पुलिस ऐं वकीलनि में छिकताण। वकील रुकावटूं तोड़े कन्वेंशन में शरीक। वकील पुलिस अहलकारनि खे अदालती अहाते मां ॿाहिरि कढी छॾियो। हाई कोर्ट जे दाख़िली दरवाज़नि ते सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम। कानपुर वेझो धुरियन में झेड़ो, नौजवान क़तल, 3 ॼणा ज़ख़्मी, लाश रखी धरणो। ॻोठ मोहम्मद बख्श बंगलानी भरिसां बगलानी बिरादरी जे 2 धुरियन में झेड़ो। फायरिंग में आमिर बंगलानी मारिजी वियो। तुफैल, फैज़ मोहम्मद ऐं नवीद बंगलानी ज़ख़्मी। वाक़े ख़िलाफ़ मक़तूल जो लाश कंदुकोट शिकारपुर इंडस हाईवे ते रखी धरणो। वारसनि जो चवणु आहे त ठुल ऐं नज़रवा वासी जवाबदारनि 50 लख रुपया भतो घुरियो हो। भतो न ॾियण तां हमिलो करे हिकु नौजवान खे क़तल ऐं 3 खे ज़ख़्मी कयो वियो आहे।